दहरकी जे पाड़े मुस्तफ़ा आबाद कॉलोनी में शर बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान लठियूं लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते मीरपुर माथेरो इस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि में गालिब हुसैन, अब्दुल जब्बार, खलील अहमद, अब्दुल रशीद शर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जो चवणु आहे त असांजा माटेला भाउर ज़फ़र शर, अब्दुल शकूर, मुनवर अली, अख्तर अली बाबा जी मिल्कियत ते कब्ज़ो करे छॾियो आहे। मिल्कियत मां हिसो घुरण ते असांखे लठियूं हणी खेसि ज़ख़्मी कयो आहे। बीदुर जे रशीद शर इल्ज़ाम हयो त माटेली माउ कूड़ो ड्रामो ठाहे असां मथां ॾहरकी थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे, जेका संदन ज्यादती आहे। पुलिस बि असांजी फरियाद ॿुधण लाइ तयार नाहे। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिकताइण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त मुतासिर धुर एसएसपी घोटकी खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, दहरकी। उते हिनखे ॿधायूं, उते हुननि लिखी न त असां छा कंदासीं, इहो फ़ैसिलो कंदासीं। मां वरी सां ॿाहिरि छॾायो मान, वरी दहरकी थाणे ते आयासीं। हिते ॿई धुरियूं आयासीं, ॿिन्हिनि धुरियुनि लिखी ॾिनो त बाबा असां जेको आहे त फ़ैसिलो कंदासीं। हिन महिल फ़ैसिलो मां न कयोसीं। अॼु सुबुह जो मुंहिंजा हे भाटियो छोकिरा भाइर मुंहिंजा असां मज़दूरी कंदा आहियूं। असां छा रखूं, ॻोठ असांजो पहिरियों उॿारे हुयो। उतां 2010 में 11 में असां हिते ॾहरकी में आया आहियूं। पंहिंजा बचा पढ़ायूं था, ॿार पढ़ायूं था। मुंहिंजो हिकिड़ो मदरसे पढ़ंदो आहे सखर में, हिकिड़ो भाटियो मुंहिंजो पढ़ंदो आहे हिन में छा नालो ॾहरकी में मदरसे में पढ़ंदा आहिनि। उन ॿार स्कूल वारा आहिनि जेको जेका नंढा मुंहिंजा मासूम ॿार स्कूल ईंदा आहिनि, उन सां रोज़ विढ़नि। केरु विढ़नि था उहे मुंहिंजा भाइर आहिनि, अब्दुल शकूर ऐं मुनवर ऐं अख्तर। हाणे कॾहिं विढ़िया मंडी आयासीं पे ते सब्ज़ी खणंदा आहियूं, रेड़ी हलाईंदा आहियूं, फटा हलाईंदा आहियूं। उते आयासीं पे अघु वठी करे ज़ैफ़न मां सूद अची करे असांखे सॼी कुटे महोड़े। हिकिड़ो मुंहिंजो भाउ जेको पियो आहे हाणे सख हिन में अस्पताल में मीरपुर वारे में सीरियस पियो आहे, उनजो मां वीडियो पियो आहे, फुटेज थाणे ते विया हुते पुलिस छा कयो आहे? एनसी कढाया आहियूं, एनसी कढाया अञा ताईं उहो धन लाइ उनखे ॿधो बि न अथनि। उन्हनि वरी छा कमु कयो, असांजे पाण ड्रामो करे माई कुराड़ी ॾंद घुरियल ॾंद कढी करे पुटनि खे रतो हणी करे बायोडी हणी करे उनखे चवां त जीर ॾेई करे वरी आई असांखे एनसी कढाई।